मेयर खां मीर रियाज़ सुब्रो जी रिपोर्ट मुताबिक़ सरकार जे बेहसी चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबब समाज सुधारक सहाफ़ी 35 वरनि जो नौजवान लाला जावेद चांडियो बीमारी सां छेड़ींदे गंबट अस्पताल में फौत थी वियो। लाला जावेद चांडियो जो मढ़ मेहर भरिसां अबाणे ॻोठ काज़ी आरिफ आंदो वियो, जिते जनाज़े निमाज़ बैदि सभई आलियुनि अखियुनि सां मिटीअ मां हवाले कयो वियो। लाला जावेद चांडियो खे ॿिनि पुटनि ऐं हिक न्याणी जो औलाद आहे। लाला जावेद चांडियो जे विछोड़ ते घर में कोहराम मची वियो ऐं लाला जे अचानक विछोड़ ते नेशनल प्रेस क्लब मेहर सथ समेत सियासी, समाजी, इल्मी, अदबी ऐं मुख़लिस दोस्तनि अज़ीज़नि पारां ॾुख जो इज़हार कयो आहे। लाला जावेद चांडियो जे विछोड़े बैदि संदसि भाउ मशूक चांडियो, भाइटे अली अब्बास चांडियो, सौट मोहम्मद बख्श चांडियो ऐं ॿियनि सां अबाणे ॻोठ काज़ी आरिफ में ताज़ियत जो सिलसिलो हलंदड़ आहे। लाला जावेद चांडियो जिगर जी बीमारी सबब 2 सालनि खां बिस्तरे ते पियल हुयो। नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि पारां ख़बरूं हलाइण ऐं इलाज लाइ कयल मदद जी अपील खां पोइ लाला जावेद चांडियो जे मुफ़लिसी वारी हालत में समाजी अॻुवाननि ऐं मुख़लिस दोस्तनि ऐं नौजवाननि फ़क़ीर अरसलान चांडियो, मसूद मदहोश ऐं सफ़ाई रियाज़ गल्होड़ो, फयाज चांडियो, फैज़ काशीवाला ऐं सूफ़ी गफ़ार ऐं गुलाम मुर्तज़ा माजिद झत्यारी, अली हसन, अली हुसैनी, सारंग तुनी, जावेद गाजीवाला ऐं इकबाल मंगनार, आज़ाद चन्ना ऐं ॿियनि नौजवाननि पारां मेहड़ वारे खां गाजी खोड़, नसीराबाद, राधनथड़ी, मोहब्बत काज़ी आरिफ में ऐं ॿियनि शहरनि में छोली फंड करे इलाज मुआलजे ते ईंदड़ ख़र्च जी पूराई जी कोशिश कई ऐं सन चंदो पिणु कयो। होॾां मेहड़ भरिसां ॻोठ थेबा जे रहवासियुनि मशहूर बिल्डर दुआ मोहम्मद दीन मेमण पारां पिणु पंहिंजी कोशिश सां लाला जावेद चांडियो खे हैदराबाद जे ख़ानगी अस्पताल में दाख़िल करायो। संदसि हालत ख़राब थियण सबब खेसि गंबट नियो वियो, जिते संदसि इलाज जारी हो ऐं गंबट जी अस्पताल इंतज़ामिया मूजिबि त लाला जावेद चांडियो खे जिगर जे ट्रांसप्लांट थियणी हुई। खेसि पंहिंजे ई भेण अतियो ॾियण जो ऐलान कंदे गंबट पहुती हुई, पर लाला जावेद चांडियो सां ज़िंदगी वफ़ा न कई ऐं हू गंबट अस्पताल में बीमारी सां झेड़ींदे मीरापुर बठोरो खां रिपोर्ट कर रहे हैं गुलाब गुलचूणी जो मीरापुर बठोरो चांडिया ऐं मेमण बिरादरी जे 2 धुरनि विच में छेड़ो, लठियूं ऐं कुहाड़ी लॻण सबब 10 ॼणा ज़ख़्मी, 3 ॼणनि खे ॻणती जोगी हालत हुजण करे इलाज लाइ हैदराबाद उमाणे वियो। मेमण बिरादरी जो एहतजाजी धरणो ॿिन्ही धुरनि पारां रिपोर्ट दाख़िल को बि केस दाख़िल न थी सघियो आहे। ख़बर मूजिबि मीरापुर बठोरो में मामूली ॻाल्हि तां चांडिया ऐं मेमण बिरादरी जे 2 धुरनि विच में शहर जे महर शाह चौक भरिसां छेड़ो थी पियो, जंहिं जे नतीजे में लठियूं, कुहाड़ियूं ऐं लोहा सरिया लॻण सबब मेमण बिरादरी जा 5 ॼणा मुनीर मेमण, नज़ीर अली मेमण, गुलाम हुसैन मेमण, अयूब मेमण, जॾहिं त चांडिया बिरादरी जा 5 ॼणा मौला बख्श चांडियो, वाहिद चांडियो, ईसा चांडियो, फयाज़ ऐं नवीद चांडियो ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर ते तालका अस्पताल मीरापुर बठोरो आंदो वियो, जिते मुनीर मेमण, वाहिद चांडियो ऐं ईसा चांडियो जी हालत ॻणती जोगी हुजण करे खेनि वधीक इलाज लाइ हैदराबाद उमाणे वियो आहे, जॾहिं त ॿियनि ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद ॾियण बैदि रवानो कयो वियो। जॾहिं त मेमण ऐं चांडिया बिरादरी जे 2 धुरनि विच में थींदड़ झेड़े बैदि मेमण बिरादरी पारां अब्दुल गनी मेमण जी अॻुवाणी में वॾी तादाद में मेमण बिरादरी जे माण्हुनि पारां मेन रोड ते एहतजाजी धरणो हंयो वियो। उन मौक़े ते मेमण बिरादरी सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि जो चवणु हो त चांडिया बिरादरी जे माण्हुनि बिना जवाब हथां मथां हमलो करे असांजे नौजवाननि खे ज़ख़्मी कयो आहे। ॿिए तरफ़ चांडिया बिरादरी जे माण्हुनि जो चवणु आहे त मेमण बिरादरी जे माण्हुनि गुज़िरियल ॾींहुं बेगुनाह असांजे छोकिरीअ खे तशद्दुद जो निशानो बणायो आहे ऐं ॿिए तरफ़ ॿिन्ही धुरनि पारां मीरापुर बठोरो थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई वई आहे, जॾहिं त पुलिस पारां को बि केस वग़ैरह दाख़िल न कयो वियो आहे। नई का गिरफ़्तारी अमल में अची सघी आहे। धुरनि विच में शिकत आणण वारी सूरत सबब शहर में खौफ़ वारी सूरत मियां साहब मां आफ़ाक अली संजराणी जी रिपोर्ट मुताबिक़ मियां साहब भरिसां रोड हादसो थियो आहे। ड्राइवर ऐं क्लीनर समेत 24 मुसाफ़िर शदीद ज़ख़्मी थिया आहिनि। ज़ख़्मियुनि में मर्द, औरतूं ऐं मासूम ॿारड़ा शामिल आहिनि। जैकबाबाद क़ौमी शाहराह रोड ते तेज़ रफ़्तार वेन टायर बस थियण सबब कल्टी थी पई आहे। हादसो लोटरा थाणे जे खद 16 मोरीअ वटि पेश आयो। तेज़ रफ़्तार वेन ड्राइवर जे कंट्रोल मां निकिरण सबब ड्राइवर, क्लीनर समेत 24 मुसाफ़िर सख़्त ज़ख़्मी थिया आहिनि। इतलाह मिलण ते इमदादी टीमूं ऐं सुल्तानकोट लोटरा थाणे जे पुलिस वाक़े वारे हंधि पहुतल आहे। रोड हादसे जे ज़ख़्मियुनि खे एम्बुलेंस ऐं पुलिस मोबाइल ज़रिए सिविल अस्पताल शिकारपुर मुंतक़िल कयो वियो आहे, जिते हिकु पीरसन अब्दुल मजीद उर्फ मजन भरचूंड अबड़ो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। ठुल खां रिपोर्ट कर रहे मीर मोहम्मद फैज़ सुमरो ठुल ॻोठ नूर अहमद खोसो में कार तकरार तां बंगलाणी बिरादरी जे हथियारबंदनि जो ॻोठ ते हमलो करे फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबब खोसा बिरादरी जो 25 वरनि जो नौजवान अख्तियार अहमद खोसो क़तल थी वियो। खोसा ऐं बंगलाणी बिरादरी जी फायरिंग जे ॾे वठ में बंगलाणी बिरादरी जा हथियारबंद फायरिंग कंदा फरार थी विया। इतलाह ते हथ जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे लाश कढाए तालका अस्पताल ठुल पहुचायो। वाक़े बैदि नौजवान जे घर में कोहराम मतल आहे। आख़िरी इतलाह ताईं को बि अहिड़ो केस दाख़िल नाहे थी सघियो। पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ॻोठनि ते छापा आणी रही आहे।
ख़बर शामिल कंदासीं हक टीवी न्यूज़ जे तालका रिपोर्टर सऊद अहमद पिताफी बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ वॾे वज़ीर जे अॻूणे सलाहकार ऐं खैरपुर जे ज़िले सदर हाजी नवाब ख़ान वसाण पारां पीपल्स पार्टी तालके किंगरी जे सदर सैयद रोशन अली शाह सां भाव ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान सरदार उज़ैर ज़हीरुद्दीन घुमरो सां वालद जे लाॾाणे ते ताज़ियत कई। उन हवाले सां पीपल्स पार्टी अॻवान ज़िले खैरपुर जे सदर हाजी नवाब ख़ान वसाण किंगरी जे ॻोठ केटी मीर मोहम्मद में घुमरो में पहुची घुमरा बिरादरी जे सरदार ऐं पीपल्स पार्टी अॻवान उज़ैर ज़हीरुद्दीन घुमरो सां सदस्य वालद जे लाॾाणे ते ताज़ियत कई, जॾहिं त सदर जे भटियूं पहुची पीपल्स पार्टी अॻवान ऐं तालके किंगरी जे जनरल सेक्रेटरी सैयद रोशन अली शाह बुखारी सां संदसि भाउ जे लाॾाणे ते ताज़ियत कई ऐं ॾुख जो इज़हार कयो, जॾहिं त वॾा माशूलग DSP इमदाद अली सोलंकी सां सदस्य वालदा जे लाॾाणे ते ताज़ियत कई, ॾुख जो इज़हार कयो। उन मौक़े ते साणस गॾु पीपल्स पार्टी जो सरगर्म कारकुन मोहम्मद इसाक नारे जो पीपल्स पार्टी अॻवान ऐं जागीराणी बिरादरीअ जो मुअज़्ज़िज़ शख़्सियत जानी खान जागीराणी, सरदार शेरदिल ज़ाहिद खान फुलापुटो, रियाज़ अहमद ख़ासकेली, सैयद तुर मोहम्मद शाह बुखारी, सैयद मोहम्मद बकाशा, जावेद अली शर, महदी अबड़ो, अब्दुल हमीद अब्बासी, मंजूर हुसैन अब्बासी ऐं ॿिया साणस गॾु हुआ। जंहिं बैदि हाजी नवाब ख़ान वसाण कारकुननि सां ॻाल्हाईंदे चयो त वर्कर पीपल्स पार्टी जो असासो आहिनि ऐं उन्हनि जी भलाई लाइ पार्टीअ खे वधीक मज़बूत करण लाइ तव्हां सभिनी जो सहकार तमामु ज़रूरी आहे। हुन चयो त कारकुननि लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि। होॾां ॻोठ मोर छबर शेख में रियाज़ हुसैन शेख पारां हाजी नवाब ख़ान वसाण खे बोसकीअ जो पटको पारायो वियो ऐं किंगरी तालके जो दौरो करण ते